कोटड़ीअ में लॉकडाउन सबब मुतासिर थियलनि खे हुकूमती राशन न मिली सघियो, जंहिं ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाज कयो वियो। कोटड़ी ख़ुदा जी बस्तीअ जे रहवासी पोरियतन सिकंदर जागीरानी, अली गुल, मोहम्मद यूसुफ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते पोरियतन चयो त कोटड़ीअ जे ज़िला इंतज़ामिया ऐं म्यूनिसिपल बोलाड़ीअ जे चेयरमैन पारां हिन वक़्त ताईं कंहिंखे बि राशन नाहे ॾिनो वियो। असांखे हिकु महीनो थी वियो आहे पूरो, असां हिते का मज़दूरी कोन्हे साईं, असांजा बचड़ा बुख ते वेठा आहिनि। असां काॾे वञूं, असांजो त को पुरसान हाल कोन्हे। हमने कार्ड वठी राशन खुद अपनों को दे दिया, हमें गरीबों को कुछ नहीं मिला। मजदूर हैं इधर भी आते हैं, पुलिस डंडा मारती है, किधर जाएं, घर बनते बच्चा रोते हैं, भूख बर्दाश्त नहीं होती। इससे मरना चाहिए तो अच्छा है। खुद सर्विस करें, आप खुद ही आप इंटरव्यू ले रहे हैं, खुद आप सर्विस करें। अगर हमारे इलाके में एक ही आदमी को राशन मिला, हमारी गर्दन काट रहे से बेटा हमारे गोली मार रहे हैं, हमारे भूखे बैठे हैं बच्चे पे। इनको राशन दो, इनको राशन दो, इनको राशन दो, इनको राशन दो। वाह, उते सिर्फ खानदादन का राशन ॾिनो वञे थो, कॉम्पर्सी रात जो 12-1 खां पोइ असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। असांखे को राशन कोन ॾिनो वञे, असां ज़ुल्म आहे या असांखे राशन ॾिनो वञे। असांजा नुमाइंदा बि न आहिनि, हिननि जो मुतालबो इहो आहे त असांखे महिरबानी करे ख़ुदकशी ते असां मजबूर आहियूं। नंढड़ा बचड़ा हिन गवर्नमेंट खे असां एतिराम कयूं था, पर असांखे गवर्नमेंट राशन ॾिजे, बच्चनि खे गुज़र पत ॾिजे। बच्चा बुख ते वेठा आहिनि, केट बि कोन्हे, कोई मजबूरी अॼु निकिता आहिनि, मजबूरी। हिननि वटि का शइ न आहे, का न नुमाइंदो आहे, न को DCO आहे, न चेयरमैन आहे, न असांजो को काउंसलर आहे। सभु मंगुलनि में वेठा आहिनि, निकिरण लाइ तयारु कोन्हनि खे। ख़ुदा रा असां हथ ॿधी साईं मुराद अली शाह खे अपील था कयो, साईं नासिर शाह खे अपील था कयो त हिन ग़रीबनि जो कुझु कयो। रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ज़िला इंतज़ामिया खां मुतालबो कयो त ॾियारीदारनि ताईं राशन पहुचाए उन्हनि जे बचनि खे बुखूं काटण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।